जी नाज़रीन, कराची के इलाके गाज़ी ॻोठ में हर साल या हिन साल भी तवक्कल स्टेट पारां रमज़ान के बाबरकत महीने में रोज़ानी इफ्तारी कराई पई वञे, जिते अमीर तौर गरीब राहवींदड़नि ऐं पाड़े वारनि लाइ रोज़े के इफ्तार जो बंदोबस्त कयो वेंदो आहे। इफ्तारी के मेज़बाननि बक़ाया इंसान फोरम के वाइस चेयरमैन जुनेद तुनियो, नोरेस तुनियो, वकास अहमद तुनियो, SUP अॻवान वाहिद मुगेरी जो चवणु हो त हू हर साल हिन मुक़ाम ते रोज़ेदारनि लाइ सवाब ख़ातिर इफ्तार जो बंदोबस्त कयो वेंदो आहे। उन मौके ते हाफ़िज़ कामिलुद्दीन थईम, हाजी इक़बाल अहमद, मुजीब चोइलानी इफ्तारी में शरीक माण्हुनि खे रमज़ान के बाबरकत महीने की फज़ीलत बयान कंदे ॿुधायो त रमज़ान सब्र ऐं नेकी करण जो दरस ॾिए थो। रमज़ान में नेकियुनि जो अजर मुअशर के ॾींहुं अल्लाह ताला पाण ॾींदो, जिजो सवाब जो अंदाज़ो फ़रिश्तनि खे बि नाहे हूंदो, छाकाणि त रोज़े जो मामलो अल्लाह ऐं बंदे जो मामलो आहे। हिननि चयो त अल्लाह ताला कंहिंजे हक़ खाइण वारनि खे कॾहिं बि माफ़ न कंदो। रिपोर्ट वाहिद सिंधी, सिंध सचल न्यूज़, कराची।